निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर पारां मिस्ट्री शाह आरओ प्लांट के 3 हफ़्तनि अंदरि मुकमल करण जो ऐलान कयो वियो आहे। अव्हां खे ॿुधाई वियो मिस्ट्री शाह आरओ प्लांट 2 MGD पाणी फ़रहाम कंदो। निगरान वॾे वज़ीर पारां पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जो बिल अदा करे बिजली बहाल करण जी हिदायत कई वई आहे। बिजली जी बहाली खां पोइ आरओ प्लांट जी मरम्मत करे फाल कयो वञे। निगरान वॾे वज़ीर पारां हुकुम जारी कयो वियो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर पारां मिस्ट्री शाह आरओ प्लांट खे 3 हफ़्तनि अंदरि शुरू करण जो ऐलान करे छॾियो आहे। अव्हां खे अपडेट कयूं पिया आरओ प्लांट जी बहाली सां 2 MGD मिठी शहर ऐं भरपासे वारनि ॻोठनि में पाणी मिलंदो। अव्हां खे अपडेट कयूं पिया आरओ प्लांट शुरू करण जी वॾे वज़ीर पारां हिदायत कई वई।